नहीं मनाया, फलां सहाबी ने नहीं मनाया, तू क्यों मनाता है सुन्नी लिहाजा बिदअत करता है। मीलाद मनाना गलत है, मीलाद मनाना जायज ना है। तो खे चवंदो आहे वो तू ॾिसी करे पढ़ी करे चवंदो आहे वञो ॻाल्हि तो सची थो करे। जेके तव्हां चवंदा सभु और तव्हांजी ॻाल्हि नथो पए, वहम पैदा थींदो आहे, शक पैदा थींदो आहे। ऐं अल्लाह से क़ुर्आन में इरशाद फरमायो आहे, आख़िरी सूरत आहे क़ुर्आन जी, उन सूरत जो नालो आहे सूरत वन्नास। उनखे पढ़ंदा कहिड़ा, जेको पढ़ंदो सूरत वन्नास अल्लाह कंदुसि दूर खन्नास। खन्नास चइबो शैतान, विसविसो विझी। मुझे रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो आहे, कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। छो पढ़ियो, जेका आखिरी आयत जो टुकड़ो आहे न, इन मूं तोखे ॻाल्हि सम्झाइणी आहे। इन में मुंहिंजे रब हीअं इरशाद फरमायो आहे त विसविसो जिन्न बि विझंदो आहे त इंसान बि विझंदो। मिन शर्रिल वसवास, उन शर्र खां, उन मुसीबत खां, उन बुराई खां पनाह नसीब फरमाए ओ मुंहिंजा अल्लाह, जेको दिलनि में विझंदा आहिनि जिन्न ऐं इंस। इन जो मतिलबु आहे इंसान बि दिलि में विसविसो विझंदा आहिनि, ऐं जेके विझंदा आहिनि से बि हुन खन्नास जा साथी हूंदा आहिनि, उन शैतान जा हामी हूंदा आहिनि। छो त जेका सिफ़त शैतान में हूंदी सा उन्हनि में हूंदी। रब ॿिन्हिनि खे गॾे करे ज़िक्र फरमायो आहे। हाणे अच त मां तोखे जवाबु ॾियां, तोखे ॿुधायां त रसूलुल्लाह मल्हायो आहे या न मल्हायो। अब जेकॾहिं मां ठटे वारा मूंखे ॿुधाइजां, आलिम सगुरा वेठा हो, जेकॾहिं मां तव्हांखे एतिरो ॿुधाए छॾियां त रसूलुल्लाह पंहिंजे मीलाद जी ख़ुशी मल्हाई आहे, पोइ त ॻाल्हि ख़तम आहे न, पोइ अबू बकर जे ज़िक्र करण जी ज़रूरत ई कान्हे। इहा वा न वा, उमर साईं जो नाले वठण जी धोखो ॾियण जी ज़रूरत ई कान्हे, उस्मान साईं जो नालो वठण जी हाजत ई कान्हे, अली साईं जो नालो वठी करे माण्हुनि खे धोखे ॾियण जी हाजत ई कान्हे। अॼु त सिकंदरी फ़क़ीर तोखे हदीस ॿुधाए सही रिवायत मां मुस्लिम शरीफ़ जी मां थो ॿुधाए त रसूलुल्लाह घणा दफ़ा मीलाद मल्हायो। वो तो मनी दे, जवाब याद रखंदो। सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। थकजी पिया होता, मञो न मञो तोड़े जो बरोच कोन्हियो, पर कम मरोच नाराज़। हथ हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया। मां जो जेके थकिजी पिया सभु अॻे हथ ॿई मथे कई। हाणे मां थकलनि सां पियो ॻाल्हायां, कलाक गुज़री वियो। हाँ बा ये छो भला होशियार थी वियो। माशाअल्लाह मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे जे शहर जा रहवासी बाक़ी पक अध खां वधीक जमायत ॿाहिरि जी आहे, ठट्टे पान खाइण में पूरा। ठट्टे वारा हाफ़िज़ साहब मूंखे माफ़ कजो, ठट्टे वारा नाराज़ कोन्ह थींदव, पर मुंहिंजी फरासत कमु करे थी। टे हिसा तव्हां ॿाहिरि जा आहियो, हिकु हिसो ठटे जा, ईअं वा न? हा बसि होशियारी ईअं हूंदा। हे ख़ुतबे बि जुमे वारो ॾींहुं हूंदो न, पोइ ख़ुतबे में बि पहुचंदा, ओड़ी रोज़ में इमाम हो ख़ुतबे तो लही करे हेठि अची अलाह अकबर जो भॻा ईंदा। शहरनि जा कम अथव, ॿाराड़ी वारो 2 महिल 3 महिल पंधु करे वीचारो अची पहुचंदो, पर ही जेके आहिनि शहरी कल्ह ॾेई वेठा हूंदा, कंहिं होटल ते हूंदा, कंहिं जॻह ते हूंदा। अलाह बेड़ा पार फरमाए सभिनी जा चवण। हाणे तव्हां थकल हो, थकल खे मां छा ॻाल्हि करे
तो तव्हांजो मां हथ कढा थो इंशाअल्लाह दुआ ख़ैर थींदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। किताब जो नालो आहे मुस्लिम शरीफ जो सुभान अल्लाह। ओ हुन कुंड वारा सुभान अल्लाह चओ या त माने निहारे सुभान अल्लाह चओ। मुस्लिम शरीफ किताब जो नालो आहे। उन मुस्लिम शरीफ में हदीस पाक मौजूद हुआ जंहिं वटि किताब मौजूद न हुजे मुफ्ती अब्दुल रहमान साहब वटि किताब मौजूद आहे वञी करे हुन में ॾिसे ये अचे शाहपुर जाकर शरीफ किरायो फ़कीर हुनखे ॾींदो ॾिसी वञे हवाले। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आबदत मुबारक वा थोरो मूंखे ॿुधाए जहिड़े तवजो कजां। तूं मीलाद मल्हाईंदो आहे 12 महीने तू मीलाद कंदो आहे साल में हिकिड़ो दफ़ो पर हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर सूमर जे दिहाड़े रोज़ो रखंदा आहिनि चओ सुभान अल्लाह। हर सूमर जे दिहाड़े हर हफ़्ते में मुंहिंजो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो शरीफ रखंदा आहिनि। महीने में 4 दफ़ा रखंदा आहिनि। साल में घणा दफ़ा केरो गणे त ॿुधाए बाक़ी 48 पक थोड़ो पको अथव। महीने में 4 दफ़ा 4 हफ़्ता 5 भी थी पवंदा आहिनि पर मिसाल जे 4 थियनि त ॿारनि खे चइनि सां ज़रब ॾे घणो थिए 48 थोड़ा पक्का अथव। उस्ताद तव्हांजा घोसड़ो कोन अंगूठे वारो कमु हलियो आहे हिते छा चवंदा आहिनि हुनखे बायोमेट्रिक उस्ताद लोहो आहे। तालीम कान सुधरी आहे। तालीम उस्ताद हुजो त चिड़जो न पर यार मां एतिरो ज़रूरु अवां जी ख़िदमत में दस्त बदस्ता अर्ज़ु कंदुसि रोज़ी खाओ त हिलाल करे खाओ। अल्लाह तबारक व तआला हलाल खाइण जी तौफ़ीक़ नसीब करे। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महीने में 4 दफ़ा रोज़ा रखंदा आहिनि। साल में घणा दफ़ा सबक पक्को थियो। साल में घणा दफ़ा 48 दफ़ा मुंहिंजो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखंदो आहे। मुंहिंजे हबीब मुकर्रम 40 सालनि में नबूवत जो इज़हार फरमायो आहे। 40 सालनि में नबूवत जो ऐलान फरमायो आहे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 63 साल ज़ाहिर में हयाती मुबारक थी आहे। जेकॾहिं 40 सालनि खां पोइ अॻिते गणे त 23 साल उन्हनि 23 सालनि जा 48 गण त ख़बर पवई त हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणा दफ़ा रोज़ो रखियो आहे। सहाबी आयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां महीने में 4 दफ़ा छाजे करे रोज़ो रखंदा आहियो। साल में 48 दफ़ा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छाजे करे रोज़ो रखंदा आहियो। आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे ज़ाक यौमुल वुलिदतु फीहि इहो सूमर जो ॾिहाड़ो उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े में मां मुहम्मद करीम जो मीलाद थियो आहे। ज़ाक यौमुल वुलिदतु फीहि ही उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते मुंहिंजो मीलाद थियो आहे। जंहिं ॾिहाड़े ते मुंहिंजी विलादत थी आहे। जंहिं ॾिहाड़े ते मां हिन जहान में आयो आहियां। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो इरशाद फरमाए इहो सूमर जे ॾिहाड़े वारो जेको मां रोज़ो रखंदो आहियां पंहिंजे मीलाद जी ख़ुशीअ में रखंदो आहियां। हाणे सोचे करे मांखे ॿुधाए मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां हिसाब तव्हां खां विसरी वञे। साल में घणा दफ़ा मल्हायो आहे? घणा दफ़ा? अबा जे 48 दफ़ा मल्हायो आहे। जेकॾहिं साईं हाफ़िज़ अली अकबर हिन शहर में साल में 1 दफ़ो मल्हाए त का वॾी ॻाल्हि कोन्हे। मुस्तफ़ा जी सुन्नत ते अमल करे रहियो आहे। जेकॾहिं तूं मीलाद मुस्तफ़ा जो ॿुधी थो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां त सदाईं मल्हाईंदा आहियूं। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाईंदा अबा असांजी त सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा जे मीलाद जो सदको आहे।
असां जेका पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था वो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको आहे उन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जिन माण्हुनि जो इहो अक़ीदो रहियो आहे उन्हनि माण्हुनि जा चेहरा जहान छॾण महिल तो ॾिठा जीअं मुफ्ती अब्दुल रहीम वांगुरु चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदा हुया वो सुन्नी मुंहिंजी अहिड़ी ॻाल्हि ॿुधजां तवजो कजां मां इन जे करे इहा ॻाल्हि कोन कई आहे त मुफ्ती साहिब जो वालिद गिरामी अल्हम्दुलिल्लाह मूंखे शरफ़ आहे त मां हुननि जो पुटु आहियां इहा अलॻि ॻाल्हि आहे पर मां तोखे इन मां बि अहले सुन्नत जे अक़ीदे जी सचाई ॿुधायां ऐं मुफ्ती साहिब सारी हयाती इरशाद फरमाईंदा अबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके आशिक़ आहिनि जेके मुस्तफ़ा सां मुहबत करण वारा आहिनि जॾहिं जहान छॾींदा आहिनि अल्लाह हुननि जूं शक्लियूं फेरींदो कोन्हे चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदड़ हूंदा या तुझे अकीदे की सच्चाई आहे मुस्तफ़ा सां ताल्लुक़ जी सच्चाई आहे ऐं इहो तुंहिंजे लाइ पैगाम आहे त जीअं तुंहिंजनि आलिमनि तुंहिंजनि दरवेशनि तुंहिंजनि बुज़ुर्गनि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अकीदो रखियो आहे ऐं मुस्तफ़ा सां मुहबत रखी आहे ईअं रखंदे त रब तुंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾींदो हाणे हूअ ॻाल्हि रहिजी वई मां उहा ॻाल्हि कयां पोइ दुआ ख़ैर कयूं था सल्लल्लाहु